अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 12 जुलाई 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। मोरे में वकीलनि जो इजलास। 26 आइनी तरमीम पीका एक्ट ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ 26 जुलाई खां तहरीक शुरू करण जो ऐलान। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे हर ज़िले में IT, मेडिकल, इंजीनियरिंग ऐं एग्रीकल्चर यूनिवर्सिटी क़ाइमु करण जो मुतालबो करे छॾियो। सिंधी हारी तहरीक जो इजलास। महांगाई, कारपोरेट फार्मिंग, कैनालनि ऐं ज़रई जिन्सनि जा अघ घटाइण ख़िलाफ़ केनशाह, वारह, जोही समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी रैलियुनि जो ऐलान। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। मोरे में आल सिंध लायर्स एक्शन कमेटी पारां मोरो बार एसोसिएशन में सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण, कारपोरेट फार्मिंग, 26 आइनी तरमीम ऐं मोरो वाक़े ख़िलाफ़ तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंजी सदारत कराची बार एसोसिएशन जे सदर आमिर नवाज़ वड़ाइच कई, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि ऐं शहरनि खां वकीलनि वॾे तइदाद में शिरकत कई। इजलास में वकील अशरफ समो जी तक़रीर दौरान वकीलनि जे हिकु ग्रुप माइक खसे वरिती, जंहिंखां पोइ इजलास में ॿिनि ग्रुपनि में बदनज़मी पैदा थी वई, जॾहिं त हिक ॿिए खे धिका पिणु ॾिना विया। उन मौक़े ते वकीलनि 26 आइनी तरमीम पीका एक्ट ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ 26 जुलाई खां तहरीक शुरू करण जो ऐलान पिणु कयो। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त सिंध जे हर ज़िले में IT, मेडिकल, इंजीनियरिंग, एग्रीकल्चर यूनिवर्सिटी ठाहे सिंध जे नौजवाननि ऐं नियाणियुनि खे आला तालीम जा मौक़ा ॾिना वञनि। अयाज़ लतीफ़ पलीजे पंहिंजे जारी कयल बयान में चयो त अरमनाक सूरतहाल आहे त सिंध में मौजूदु यूनिवर्सिटियुनि जो तालीमी मयार आलमी मयार वारो नाहे। मौजूदु यूनिवर्सिटियुनि जे तालीमी मयार खे आलमी मयार मुताबिक़ बहितर बणाइणु घुरिजे। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त दुनिया जा सुधरियल मुल्क तालीम ऐं साइंस वसीले अॻिते वधिया आहिनि। सिंध जा नौजवान पढ़णु चाहिनि था, आला तालीम चाहिनि था, पर सिंध में एतिरियूं यूनिवर्सिटियूं नाहिनि। गुंजाइश नाहे रखी वई, जंहिं करे हर ज़िले में हज़ारे नौजवान आला तालीम खां रहिजी वञनि था। हुकुमरान तबिके जा नौजवान आला तालीम लाइ ॿाहिरिनि मुल्कनि में वञनि था, पर जेके हुकुमरान तबिके जा नाहिनि, अमीर नाहिनि, शाहूकार नाहिनि, उहे सिर्फ़ु उन करे रहिजी वञनि था जो यूनिवर्सिटियुनि में एतिरी गुंजाइश नाहे। अयाज़ लतीफ़ पलीजे वधीक चयो त सिंध जे हर ज़िले खे तालीमी मर्कज़ बणाइणु घुरिजे, बहितरीन लाइब्रेरियूं ठाहिणु घुरिजनि। तालीम सां ई सिंध तरक़ी कंदी ऐं मुल्क अॻिते वधी सघे थो। करप्शन हर मसइले जो बुनियादु आहे, जंहिं करे तालीमी निज़ाम दरहम बरहम बणियलु आहे। सिंधी मज़दूर तहरीक जे अॻूणे मरकज़ी जनरल सेक्रेटरी ज़ुबैर नूनारी जे 40 जो प्रोग्राम पिपरी में थियो। प्रोग्राम खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, सिंधी मज़दूर तहरीक जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र ख़ालिक गुंदरो, अवामी तहरीक ज़िले मलीर जी सदर पिरह सुमरो, ख़ालिद कनियो, अज़ीज़ लांघा, अयूब उनड़, नूर मोहम्मद ऐं ॿियनि चयो त ज़ुबैर नूनारी पंहिंजे साह जी आख़िरी घड़ी ताईं पुहरित अवाम जे हक़नि जदोजहद कंदे गुज़ारी। असीं खेसि सुर्ख़ सलाम पेश करियूं था। हू हिकु अनमोल किरदारु हो। अॻवाननि वधीक चयो त जमहूरीअ जूं दावाऊं कंदड़ हुक्मरान जी पत वाइखी थी चुकी आहे। ग़ैर जमहूरी अमल ते वज़ीर आज़म, क़ौमी असेंबली ऐं सीनेट जा मेंबर ख़ुशि थियनि था। अमरीकी साम्राज्य जंहिंजा हथ लखे माण्हुनि जे खून सां रंगियल आहिनि, उन जे सदर खे हीरो पेश कयो पियो वञे। हुननि चयो त मुल्की मईशत ते हिकु मख़सूस कंपनी जो कब्ज़ो आहे। हुक्मरान मुल्क जी ज़राइत खे तबाह ऐं बर्बाद करे पोइ शयूं ॿाहिरियां घुराइनि था। पाकिस्तान खंड पैदावार में सर फ़हिरिस्त मुल्कनि में शामिल आहे।
पर मुल्क ते शुगर मिल माफ़िया जे कब्ज़े सबबि खंड ॿाहिरां इम्पोर्ट कई पई वञे। कमनि जो अघु घटाए हारियुनि आबादगारनि जो बक़ायाऊं शुगर मिल माफ़िया हड़प करे खंड जी हथरादू खोट पैदा कई आहे। मुल्क मां खंड, भाण, कणक समेत ज़रई जिन्सूं स्मगल थी रहियूं आहिनि, जंहिं करे खाद खुराक जी शयुनि जी खोट पैदा थी रही आहे। स्मगलिंग ऐं ब्लैक मार्केटिंग खे सरकारी सरपरस्ती हासिलु आहे। अॻवाननि वधीक चयो त कराचीअ जी क़दीम सिंधी वसनीअनि खे डाहे पट कयो पियो वञे। सिंधी ॻोठनि खे पाणी, बिजली ऐं गैस जहिड़ियुनि बुनियादी सहूलियतुनि खां बि महरूम रखियो वियो आहे। फ़लस्तीनियुनि जीअं सिंधियुनि खे बि पंहिंजे वतन में ई बेवतन कयो पियो वञे। सिंध जा शहर दहशतगर्दनि ऐं ॻोठ धाड़ेलनि हवाले कया विया आहिनि। अदालतनि खे कंट्रोल ऐं मीडिया खे क़ैद कयो वियो आहे। सिंध में लाक़ानूनीत ऐं बरबरीअ जी इंतिहा आहे। अंधेर नगरी चरबट राजा वारो कानून आहे। सिंधी हारी तहरीक जो इजलास थी गुज़रियो, जंहिंमें महांगाई, कारपोरेट फार्मिंग, कैनालनि ऐं ज़रई जिन्सुनि जा अघ घटाइण ख़िलाफ़ केन शाह, वारह जोही समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी रैलियुनि जो ऐलान कयो वियो। इजलास खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त खंड जे अघ में इज़ाफ़ो ग़रीब अवाम सां नाइंसाफ़ी आहे। खंड जो अघु घटाए 130 रुपया फ़ी किलो मुक़ररु कयो वञे। हुक्मराननि पेट्रोल ऐं डीज़ल जो अघु वधाए महांगाई जो बम अवाम मथां किरायो आहे। ग़रीब अवाम खे ख़ुदकशियूं करण ते मजबूर कयो वियो आहे। हुक्मराननि ज़राइत खे तबाह करे हारियुनि आबादगारनि जो मुआशी क़त्ल कयो आहे। मुल्क जा हुक्मरान पहिरीं पाणी जी हथरादू खोट करे अंबनि, केलनि ऐं ॿियनि मेवनि जा फसल तबाह करे चुका आहिनि, जंहिंसां हारियुनि आबादगारनि ऐं ठेकेदारनि जा अरबें रुपया ॿुॾी विया आहिनि। जॾहिं त सिंध जे हारी ऐं आबादगार जो फसल तयारु थी मार्केट में अचे थो त हुकूमती माफ़ियाऊं जिन्सनि जा अघ किरायो छॾियनि। हिन वक़्तु बि फुटी जो रेट किराए 5,500 खां 6,000 रुपया फ़ी मण कयो वियो आहे। उनखां सवाइ कटौती अलॻि आहे। टमाटे, बसर ऐं कम जो अघु बि किराए हारियुनि आबादगारनि खे तबाह कयो वियो। जॾहिं त सरमाएदार जी खंड, ज़रई दवाउनि, भाण जो अघु चोट चाढ़ियो वियो आहे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त सिंधी हारी तहरीक तरफ़ां कारपोरेट फार्मिंग, सिंधु दरिया ते कैनालनि ऐं महांगाई ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। इजलास में अली नवाज़ डाहिरी, दरिया खान ज़ंवर, बिलावल लाशारी, अनवर रिंद, अली नवाज़ आलमानी, सागर दरस, मज़हर मीरजत, शगन कोहली, इस्माइल ख़ासखेली, नूर मोहम्मद ख़ासखेली, शेख जमाल बिरहमानी, याकूब खोसो ऐं ॿिनि अॻवाननि पिणु शिरकत कई। नामियारे लेखक ऐं दानेश्वर जामी चांडीअ चयो आहे त ॻोठ बजराणी लेगारी जो हल इहो ई आहे त उन सान्हे ऐं साणनि थियल ज़ुल्म बाबति साख वारनि जजनि ते मुश्तमिल जांच कमीशन जोड़ी वञे। संसद मर्ज़ी मूजिबि FIR दाख़िल करे क़त्ल ऐं ज़ख़्मी थियल नौजवाननि जा केस अदालत में हलाया वञनि। सिंध पुलिस जी तहवील में संदन गुम कयल 40 माण्हुनि खे आज़ादु कयो वञे ऐं मथनि कूड़ा केस ख़तमु कया वञनि। ॻोठ जे माण्हुनि खे खंभण बंदि कयो वञे ऐं संदन ॾाठल दुकाननि ऐं थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। संदन सुञाणप कार्ड ठाहे संदन ज़मीननि जा मालिकाना हक़ बहाल कया वञनि, जेके 1993 खां मनसूख़ कया विया आहिनि। सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले हैदराबाद जे सदर जान मोहम्मद जुणेजो ते हाला नाके वटि हथियारबंदनि पारां हमिलो करे गोलियूं हयूं वियूं, जंहिं सबबु STP जा 2 कारकुन सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त ज़िले सदर जान मोहम्मद जुणेजो मुजज़ाणे तौरु महफ़ूज़ रहियो। फायरिंग सबबु गाॾी खे पिणु नुक़सानु पहुतो। सिंध तरक़ी पसंद पार्टी मर्कज़ पारां अहिड़े वाक़े जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे SSP हैदराबाद खां जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। STP पारां कोटड़ी में डिस्ट्रिक्ट हेल्थ इस्पताल कोटड़ी में दवाउनि जी खोट, इलाज जी सहूलियत जी अणहूंद ऐं MS जे मुबैना करप्शन ख़िलाफ़ जारी तहरीक जे सिलसिले में काल्ह बि एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वियो। एहतिजाज जी अॻवाणी हैदर मल्लाह, मोहम्मद अली अबड़ो, यूनस ओठो, मुबीन तीवणो, अलीजान छछर, जमील खोसो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि पारां करप्शन जी जांच जो मुतालबो कंदे सिहत जूं सहूलियतूं ॾियण जी घुर कई वई।
सकरंड शहर जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि अज़ीम कॉलोनी, अब्बास टाउन, सैयद शबीर अहमद शाह सिटी में गंदो पाणी छोड़ करणु ऐं शहर जो किचिरो कॉलोनियुनि ऐं मोहल्लनि में उछलाइण ख़िलाफ़ रहवासियुनि कश्मीर ख़ान कीरियो, ग़ुलाम मेहदी, जानी मुग़ल, उस्ताद अली अकबर चांडियो, शाहनवाज़ मरी, गुलज़ार रिंद, गुलशेर रिंद, विनोद ग़ुलाम कीरियो, अयूब खोसो, जुनेद जमाली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज तौरु बुख हड़ताल कई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त सॼे शहर जो गंदो पाणी असांजे कॉलोनियुनि में निकाल कयो वञे थो, जंहिं करे पाणी घरनि में काहे पियो आहे। गंद किचिरो घटियुनि में उछलाइण सबबि रस्ता बंदि थी विया आहिनि। हुननि चयो त असां टाउन इंतिज़ामिया खे बार बार गुज़ारिश कंदा रहिया आहियूं, पर केर बि ॿुधण लाइ तयारु नाहे। उन करे अॼु हड़ताल करे एहतजाज करे रहिया आहियूं। गटरनि वारे गंदे पाणी जे निकाल जो को मुतबादिल बंदोबस्तु कयो वञे। जेकॾहिं असांजो मसइलो हल न कयो वियो त असांजो एहतजाज जारी रहंदो। सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले मलीर जो इजलास ज़िले जे चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट रज़ा अली संधीले जी सदारत हेठि गुलशन हदीद में थी गुज़रियो। इजलास में पार्टी ऑफिस जी इफ़्तिताही तक़रीब खे हतमी शक्ल ॾिनी वई। मुख़्तलिफ़ सियासी समाजी वापारी ऐं सञावंद हलकनि खे मदऊ कयो वेंदो। जॾहिं त चीफ ऑर्गेनाइज़र उन मौक़े ते ख़िताब कंदे चयो त SUP क़ौमी जमहूरी पार्टी आहे जेका जमहूरी जदोजहद वसीले सिंध वतन जे तारीख़ी हक़नि ख़ातिर सैयद ज़ैन शाह जी अॻुवाणी में संजीदा जदोजहद करे पई। उन लाइ सिंध जे अवाम खे SUP सां साथ ॾियण जी अपील कंदे उन अज़म जो वर्जाव कयो वियो त पार्टी ऑफिस जी इफ़्तिताही तक़रीब में इलाइक़े जा काफ़ी दोस्त ऐं हमदर्द पार्टी में शामिल थींदा। मांझंद में टाउन ऑफिसर ख़िलाफ़ काउंसलरनि जो एहतजाजी धरणो। मांझंद टाउन जे टाउन ऑफिसर परवेज़ रावपोटो ख़िलाफ़ नौजवान काउंसलर नूर मोहम्मद लाशारी, अक़लियती काउंसलर कृष्ण ऐं लेडी काउंसलरनि टाउन ऑफिस जे साम्हूं सख़्तु एहतजाज कंदे एहतजाजी धरणो हंयो। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त इज़ाफ़ी फ़ीसूं फ़ौरी तौरु ख़तमु कयूं वञनि ऐं सरकारी मुक़ररु रेट तहत ई फ़ीस वरिती वञे। हुननि ख़बरदार कयो त जेकॾहिं जाइज़ मुतालबनि तरफ़ ध्यानु न ॾिनो वियो ऐं सर्टिफिकेटनि जी मद में ग़ैर क़ानूनी तौरु इज़ाफ़ी फ़ीसूं वापसि न वरितियूं वियूं त एहतजाजी तहरीक खे वधायो वेंदो। तंगवाणी भरिसां ॻोठ आज़मत बहलकाणी वटि ॻहण शाख खे 60 फुट घारो पइजी वियो, जंहिं सबबि सारियुनि जे पोखियल फसल जो वीचारो लुढ़ी वियो ऐं घरनि थोरे ज़मीन में पाणी दाख़िल थी वियो। ॿिए तरफ़ आपाशी अमलो न पहुचण करे घारो वधी 100 फुट थी वियो। ॻोठाणनि अब्दुल वाहिद, इमाम बख़्श ऐं ॿियनि चयो त शाख खे लॻल घारे जो आपाशी अमलदारनि खे इतला ॾिनो। आपाशी अमलदारनि जे न पहुचण सबबि घारो वधी वियो। असांजो लखें रुपए जो नुक़सानु थियो आहे। आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। राति देरि सां घारे खे ॿधण जो कमु शुरू कयो वियो हो। मातली भरिसां ॻोठ ठारूअ बुज़दार जे रहवासी नियाज़ हुसैन शाह मातली प्रेस क्लब पहुची भाउ शबीर ऐं भाइटीअ जे सिजावल ऐं मातली तलके जे फुलकारा थाणे जी पुलिस हथां गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाज कयो। अब्दुल क़यूम बुज़दार ॿियनि सां गॾिजी मातली पहुची प्रेस क्लब वारो एहतजाज कंदे चयो त पुलिस बेगुनाह मुंहिंजे भाउ शबीर शाह ऐं भाइटे इशफ़ाक़ खे खंभे गुम करे छॾियो आहे। अकरम शाह नाले शख़्स जे एवज़ में संसु भाउ ऐं भाइटे खे खंभे गुम कयो वियो आहे। अकरम शाह सां असांजो को बि वास्तो नाहे। हुन मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते मुंहिंजे भाउ ऐं भाइटे खे आज़ादु करे खंभे गुम कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। दड़ो में बनू मैनर ऐं 12 गज़ो शाख में पाणी जी शदीद अणाट ख़िलाफ़ आबादगारनि ऐं हारियुनि सुकल बेजारो खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। दड़ो इरिगेशन सब डिवीज़न सां वास्तो रखंदड़ अपर पिंजारी केनाल जे कादर ॾिनो शाह रेगुलेटर मां निकिरंदड़ 12 गज़ो शाख ऐं बनू मैनर में गुज़िरियल केतिरे वक़्त खां वठी पाणी न हुअण जे ख़िलाफ़ हितां जे मक़ामी आबादगार अॻुवाणनि अमजद मेमण, परवेज़ सुमरो, हाजी मेमण, मुस्तफ़ा मगसी, याकूब सुमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कमंद जो सुकल बेजारो खणी दड़ो बनो रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो।
उन मौक़े ते आबादगार अॻवान जो चवणु हो त आपाशी खाते जी नाअहली ऐं मुबियाना रिश्वत वठण सबबि मुंड जे आबादगारनि खे गैर क़ानूनी पाइप लॻाए ॾियण ऐं मशीनूं हलाइण जे करे पुछण में केतिरे ई वक़्त खां वठी मज़कूरा शाखनि में पाणी नथो ॾिनो वञे, जंहिं बीठल फसल जिन में कमंद, केलो, फुटियूं, सब्जियूं, मकई ऐं ॿिया फसल सुकी सड़ी रहिया आहिनि। हुन वधीक चयो त सारियुनि जी सीज़न शुरू थी वई आहे, जॾहिं त 80% सारियूं पोखिजी वियूं आहिनि, पर असां वटि अञा ताईं सारियुनि जो बेजारो पोखण लाइ बि पाणी नथो ॾिनो वञे। हुननि सिंध जे आपाशी खाते सिजावल ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि चीफ इंजीनियर कोटड़ी बेराज DC सिजावल खां मुतालबो कयो त 12 गज़ो शाख ऐं बनू महिनर में पाणी ॾिनो वञे। हैदराबाद जी सब्ज़ी मंडी वारे इलाइक़े जे रवासी औरतनि हटड़ी पुलिस जी चढ़ाई हिकु औरत समेत 5 ॼणनि खे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब अॻियां हुज़ूर बानो कलेरी ऐं ॿिनि जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त 11 जून 2025 ते राति 2 वॻे धारे हटड़ी थाणे जी पुलिस SHO जी अॻवाणी में घर ते चढ़ाई करे निंड सुतल औरतुनि ऐं ॿारनि खे तशदुद जो निशानो बणाइण खां पोइ मुंहिंजनि चइनि पुटनि शाहिद कलेरी, जानमंद कलेरी, जावेद, अब्दुर्रहमान ऐं मुंहिंजी नुंहुं फरज़ाना खे गिरफ़्तार करे वई आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त पाड़ेसरियुनि असां लाइ नाहक तर तपाए छॾियो आहे। ताज़ो पुलिस खे रिश्वत ॾेई घर ते चढ़ाई कराए औरत समेत 5 ॼणनि खे गिरफ़्तार करायो आहे। हुननि इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो कयो। सराड़ी भरिसां ॻोठ शाह इनायत बुख़ारी वासियुनि UC करम जमाली जे ज़िले काउंसिल मेंबर पारां तरक़ियाती कमनि में नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब सराड़ी पहुची सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठाणनि सोराब ज़रदारी, रोस्तम ज़रदारी, ख़ान साहिब, सरदार ज़रदारी, ज़ैनुल आबिदीन ऐं ॿियनि एहतिजाज कंदे दाहियो त असांजी UC करम जमाली जो ज़िले काउंसिल मेंबर हुसैन मगसी UC जी बजट लखें रुपया हुअण बावजूदि असांजा के बि तरक़ियाती कमु नथो कराए। असांजी UC में ग़रीबनि लाइ आयल सोलर प्लेटूं, पखा ऐं ॿियो सामान पिणु हड़प कयो वियो आहे। हुननि मुतालबो कयो त बेवाजिबनि जो नोटिस वठी तरक़ियाती कमु कराया वञनि। अवामी तहरीक ज़िले बदीन जो इजलास ज़िले सदर मेहरान दरस जी सदारत में टालपुर हाउस बदीन में थी गुज़रियो, जंहिंमें मरकज़ी नायब सदर सत्तार रिंद, मुख़्तियार बकारी, जाखरो नुहाणी, मोहम्मद अली टालपुर, कामरान लाखो, फाज़िल ज़ौर, बहादुर टालपुर, अहमद मल्लाह ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अॻवान चयो त बदीन ज़िले जे पुछड़ वारनि वाहन ऐं शाखनि में हर साल पोखाईअ जे वक़्तु पाणी जी हथरादू खोट कई वञे थी। सेमन नालियुनि जे केतिरनि सालनि खां सफ़ाई न थियण ऐं फंड करप्शन जे वर चढ़ी वञण सबबि बरसातनि जे वक़्तु बदीन में हथरादू तौरु ॿोॾि आंदी वञे थी, जंहिं करे बदीन ज़िले जो आबादगार ऐं हारी मुआशी तौरु कंगाल थी रहियो आहे। पोइ त आवाम जा हर साल घर ॿुॾी ऐं लुढ़ी वञनि था। बदीन ज़िले में पुलिस जी सरपरस्ती में मंशात सरेआम विकिरो थी रही आहे, जंहिंसां नौजवान नस्ल समाजी बुराइनि जे वर चढ़ी रहियो आहे। तालीमी इदारनि में इमारतनि समेत उस्तादनि, फर्नीचर ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतनि जी हथरादू खोट सबबि ज़िले जी तालीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। सिहत खाते जी बि ख़राबु सूरतहाल आहे। दवाउनि ऐं डॉक्टरनि जी हथरादू खोट आहे। ज़िले जी तालीम पिणु सख़्तु मुतासिर थी रही आहे। सिहत खाते जी बि ख़राबु सूरतहाल आहे। हुननि वधीक चयो त पीपल्स पार्टी कूड़ा ड्रामा रचाए रही आहे। कारपोरेट फार्मिंग ऐं केनालनि ख़िलाफ़ सिंध जी पुरअमन जदोजहद खे पुरतशद्दुद बणायो वियो आहे। हिकु साज़िश तहत सिंध में लाक़ानूनियत खे हथी ॾिनी वई आहे। पीपल्स पार्टी जा चूंडियल नुमाइंदा 24 कलाक आवाम सां कूड़, दोखो ऐं फ़राड करे रहिया आहिनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। हाणे पेश करियूं था तजज़िया ऐं तबसरा। सिंध तोड़े मुल्क में बरसातनि जो नओं सिलसिलो शुरू थी चुको आहे। बरसाति वसणु जीअं त हिकु कुदरती अमल आहे, उन करे झंगली जीवत, इंसानी आबादी ऐं आबी जीवत लाइ बि बरसाति वसण जो अमल बहितरीनु ऐं फ़ाइदे वारो हूंदो आहे। पर जीअं त सिंध ऐं सॼे मुल्क में प्लानिंग न हुअण करे बरसातूं हादसनि जो सबबु थींदियूं आहिनि। बरसातनि जे करे घर ऐं इमारतूं ढहंदियूं आहिनि।
माण्हू मौत जो खाज थींदा आहिनि ऐं उनखां सवाइ बरसाति जो पाणी सवलाई सां निकाल न थी सघंदो आहे। सिंध में ॿ ॾींहं अॻु जेके बरसातूं वसियूं आहिनि उन्हनि जे करे जेका सूरतहाल पैदा थी आहे सा बिना घणी तकलीफ़ ॾींदड़ आहे, छाकाणि त हिन साल कहर जी गर्मी खां पोइ मस बरसाति वसणु शुरू थी आहे ऐं उहा बि ज़हमत बणिजी वई आहे। जॾहिं त बरसातुनि बाबति अॻकथी थियल हूंदी आहे, उन अॻकथी जो मक़सदु इहो हूंदो आहे त इंतिज़ामिया अॻुवाट बंदोबस्तु करे छॾे त जीअं माण्हुनि खे वधीक तकलीफ़ न सहणी पवे, पर इंतिज़ामी इदारनि जी सुस्ती ऐं नाअहली जे करे बरसाति वसण खां पोइ हालति ख़राबु थी वेंदी आहे, जंहिं करे सभु कुझु तबाह लॻो पियो हूंदो आहे। काल्ह जेके ख़बरूं रिपोर्ट थियूं आहिनि उन्हनि मां अंदाज़ो थिए पियो त शहरनि में बरसाति जो पाणी निकाल करण जो को जोॻो बंदोबस्तु थियल न आहे। राधण में बरसाति उठी आहे, जंहिं रस्तनि ते पाणी बीहारे छॾियो आहे। घटनि तोड़े नालियुनि जे नाक़स सफ़ाई सबबि बरसाति जो पाणी रस्तनि ते बीह रहियो आहे। आवाम जी ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। बरसातनि जो वसणु मामूल जी ॻाल्हि आहे, पर बरसातनि खां पोइ जेको माहौल जुड़े थो उहो रुॻो बहितर रिथाबंदी न थियणु सबबु थींदो आहे, जंहिं करे ॻोठनि तोड़े शहरनि में हालति ख़राबु थी वेंदी आहे। नतीजे में माण्हू बरसाति न वसण जूं दुआऊं घुरंदा आहिनि। हेतिरनि ॾहाकनि खां बरसातूं वसनि पियूं ऐं दुनिया में माहौलियाती तब्दीलियूं अचण खां पोइ ॿोॾूं अचण वारा मामला पिणु साम्हूं आया आहिनि, पर तॾहिं बि इंतिज़ामी सतह ते अहिड़ियूं सहूलियतूं कोन पैदा कयूं वियूं आहिनि जो माण्हू बरसाति वसण वारे अमल मां मज़ो माणे सघनि। असीं ईअं सम्झूं था त हाणोकियुनि बरसातियुनि में अवाम खे वधि खां वधि एहतियात करण जी ज़रूरत आहे। उनखां सवाइ हर शहर जी इंतिज़ामिया खे पंहिंजे शहरनि मां पाणी निकाल करण जो बंदोबस्तु करणु घुरिजे। उहे लंघ जेके कंहिं सबब जे करे बंदि आहिनि उन्हनि खे पिणु खोलण जी ज़रूरत आहे, छो त बरसाति वसण खां पोइ हिते ज़िंदगी जो कार वहिंवार बीही रहंदो आहे। जेको माण्हू जिते हूंदो आहे उते सुक थी वेंदो आहे। मौसमियात खाते ख़बरदार कयो आहे त बरसातनि जो सिलसिलो 13 जुलाई ताईं जारी रहंदो। मानसून जी ही मुंद सिंध लाइ हमेशह बुरी ख़बर खणी ईंदी आहे, छाकाणि त मथां खां ईंदड़ ॿोॾ जॾहिं सूबे अंदरि इंतिज़ामी नाअहलियत जी ॿोॾ सां गॾिजी वेंदी आहे त वेतर तबाही पखेड़े छॾींदी आहे। हिन भेरे बि कुझु अहिड़ो ई ख़दशो आहे। जेकॾहिं हिन भेरे बि माज़ी जहिड़ी का ॿोॾ जी सूरतहाल पैदा थी त अॻे ॿुॾल ऐं झुरियल वेचारे सिंध जो अलाए त कहिड़ो हशर थींदो। हिकु शाम त कश्मीर दादू ऐं सेवण जे माण्हुनि मथां गुज़री आहे, जिते कुझु ई कलाकनि जी तेज़ बरसाति शहरनि खे घणे भाङे ॿोॾाॿोड़ करे छॾियो आहे। इंतिज़ामी नाअहली सबबि ॿुॾल हिननि शहरनि जो इहो लकाउ बाक़ी सिंध बि सोशल मीडिया ते आयल वीडियो ज़रिए ॾिसी वरितो आहे। दादू शहर जा मुख्य रोड ऐं रस्ता हिन वक़्तु बि ॿुॾल आहिनि। पब्लिक हेल्थ जी 70 करोड़ जी ड्रेनेज नालनि जी स्कीम रोलड़े जो शिकार हुजण करे नाला उबता वही रहिया आहिनि ऐं शहरी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। बरसाति जे नतीजे में ईंदड़ तबाहियुनि में हमेशह उन सूरत में पिणु वाधारो थींदो आहे जॾहिं कैनाल, शाखनि, वाहन ऐं नालनि खे घारा लॻंदा आहिनि। जहिड़ी रीति गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे थोरी त किथे घणी बरसाति वक़्फ़े सां जारी रहंदी आई आहे। कुझु हंधनि ते जेके घारा पिया आहिनि उहे पिणु इन ॻाल्हि जी निशानदेही कनि था त असां वटि कैनालनि, वाहन, शाखनि जा कपर ऐं बंद कमज़ोर आहिनि। उन्हनि में पाणी जो ओचितो दबाव बर्दाश्त करण जी सघ कोन्हे, छाकाणि त डिघे अरसे खां उन्हनि कैनालनि, वाहन ऐं शाखनि जे कपरनि ऐं बंदनि जी का बि मरमत न थी आहे। हिन वक़्तु बि जॾहिं अञा तेज़ बरसातुनि जी अॻकथी कई वई आहे ऐं मथां वरी ग्लेशियर ऐं बरसातुनि जो वही ईंदड़ पाणी सिंधु दरिया में चाढ़ पैदा करण जो इम्कानु आहे, तॾहिं इहो पिणु इम्कानु मौजूदु आहे त असां वटि दरिया जे बंदनि ऐं कैनालनि जे कमज़ोर कपरनि ऐं बंदनि जी नाज़ुक सूरतहाल सबबि का घणी तबाही मुसीबत न रोनमा थिए। जहिड़ी रीति माज़ी में थींदो आयो आहे, उन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सूबे जा मुंतज़मीन इम्कानी तूफ़ानी बरसातुनि सबबि अॻुवाट खां जंगी बुनियादनि ते हिकमत अमली इख़्तियार कनि, छाकाणि त ईंदड़ वक़्त में दरियानि में पाणी जो चाढ़ अचिणो आहे ऐं ॿोॾ जी सूरत में हर उहा हिकमत अमली अॻुवाट इख़्तियार कई वञे जंहिं ज़रिए कंहिं इम्कानी तबाही खां बची सघिजे थो। हीअ असीं पंहिंजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं तजज़िया ऐं तबसरा। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन